हिदायत मंगी तमामु वॾो आलिम माण्हू हुयो ऐं मां त चवंदुसि त हू तमामु ईमानदार माण्हू हुयो। हुन जे ईमानदारीअ जे करे डाउन टू दी अर्थ जेके ईमानदार माण्हू हूंदा आहिनि उन जे करे हुन में आम माण्हूअ खे का लचक महसूसु न थींदी हुई। उहो उन जे करे त उनखे कंहिं बि ग़लति कम ते, ग़लति बयानीअ ते ऐं कंहिं ग़लति अमल ते तमामु घणी कावड़ वठंदी हुई ऐं हू उनजो इज़हार करे छॾींदो हो, जंहिंजे करे हुन जे ॻाल्हाइण में हिकिड़ी तलख़ी मौजूदु हूंदी ऐं माण्हू महसूसु कंदो हो त हू ॾाढो तलख़ आहे पंहिंजे ॻाल्हाइण में। हिकिड़ो त भारी भरकम हुनजो आवाज़ु हूंदो हुयो ऐं हुनजो बेस हूंदो हुयो, न रुॻो संदसि आवाज़ में पर संदसि शख़्सियत में। ऐं उहो बेस उन इल्म जे करे हुन जे शख़्सियत में पैदा थियो हुयो, जेको हू तमामु बेस वारनि शख़्सियतुनि सां रही करे हुन हासिलु कयो, जीअं मिसाल सुबो गयान चंदाणी ऐं हुनजो हमअसर अनवर पीरज़ादो। त हुन जे ईमानदारीअ जे करे हू ॻाल्हियुनि खे जल्दी मतिलबु हज़म करे न सघंदो हो, जंहिंजे करे माण्हुनि सां चिड़ी बि वेंदो हो, जंहिंजो इज़हार सोबे ज्ञान चंदाणी पंहिंजनि लफ़्ज़नि में कयो आहे जेके हिन किताब जे बैक टाइटल ते छपियल आहिनि। त जल्दी चिड़ी थो वञे माण्हुनि खे ऐं लत पेर ते हुननि जे पेर ते लत न रख, पर हू कोशिशि जे बावजूदि बि उहो न करे सघंदो हुयो। मुंहिंजो साणसि जॾहिं मां एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजा मां बदिली थी ऐं लाड़काणे में आयुसि 1991 जे सेप्टेम्बर महीने में 92 में 1992 में फेबरवरी 1992 में मूं नाले सेंटर खोलियो लाड़काणे में। उन्हनि ॾींहंनि खां वठी मुंहिंजी साईं सां वेझड़ाइप ऐं हिकिड़ो दोस्तीअ वारो सिलसिलो शुरू थियो। हालांकि उहो मुंहिंजो मुहसिन हुयो, मूंखां इल्म में तमामु वॾो हुयो, मूंखां एक्सपोयर में तमामु घणो हुयो, मूंखां लिखण में तमामु घणो हुयो, पर हू जीअं त ईमानदार हुयो तंहिंजे करे हू चाहींदो हुयो त जेको माण्हू अॻिते पंधु करणु चाहे थो उनखे पंधु करण जी रहनुमाई ज़रूरु ॾिजे। नाले सेंटर खोलण खां पोइ मां प्रेस क्लब में हलियो वियुसि ऐं मुंहिंजी हितां जे सहाफ़ियुनि सां उहा वाक़िफ़त कोन हुई, छो त जीअं ई मां हितां ग्रेजुएशन कई उन खां पोइ यूनिवर्सिटी हलियो, सिंध यूनिवर्सिटी में वञी पढ़ियुसि ऐं 5-6 साल लाॻीतो एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजा में रहियुसि, जंहिंजे करे हिते जे दोस्तनि सां ख़ासि तौर ते सहाफ़ी लॾे सां उहा अहिड़ी घणी वाक़िफ़त न हुई। अदीबनि सां ऐं लेखकनि सां त हुई, छो त मुशाइरनि में सिंधी अदबी संगत जे मुशाइरनि में गॾु हूंदा हुआसीं, नंढे हूंदे खां वठी उन्हनि सां वाक़िफ़त हुई। त प्रेस क्लब में जीअं मां पहुतुसि, जंहिं पहिरें माण्हूअ सां मुंहिंजी मुलाक़ात थी उहो हिदायत मंगी हुयो ऐं या 1992 जी मां ॻाल्हि कयां थो। उहो लॉन में कुर्सी रखियो वेठो हुयो ऐं मां वञी हुन सां मिलियुसि। मूंखे कंहिं ॿुधायो त इहो हिदायत मंगी आहे, हिन सां तव्हां मिलो। हिदायत मंगीअ जो नालो त तमामु घणो ॿुधल हुयो, छो त जॾहिं हू हिलाल पाकिस्तान में अदबी सुफ़ो कढंदो त असां शेर हुनखे मोकिलींदा हुआसीं, पंहिंजूं लिखतूं मोकिलींदा हुआसीं, छपी बि हुयूं, पर हुन सां मुलाक़ात न हुई। पहिरीं मुलाक़ात खां पोइ मां हुन सां ज़िक्र कयो त साईं मां हिते नॉलेज सेंटर खोलियो आहे ऐं नॉलेज सेंटर जो जेको मक़सदु आहे उहो अंग्रेज़ी लैंग्वेज पढ़ाइण ई सिर्फ़ु न आहे, पर इल्म अदब जी ख़िदमत करणु, सिंधी इल्म अदब जी ख़िदमत करणु ऐं असांजो जेको नौजवान अंग्रेज़ी सिखणु चाहे थो ऐं ॿिया जदीद दुनिया जा इल्म बि सिखणु चाहे थो, उनखे इहो बावर कराइणु, इहो सेखारणु त जेसिताईं तूं पंहिंजी ॿोलीअ सां रूशनास नथो थिए, जेसिताईं तूं पंहिंजी इल्म अदब सां रूशनास नथो थिए, जेसिताईं तूं पंहिंजी धरतीअ सां रूशनास नथो थिए, तेसिताईं तुंहिंजी ॿी ॿोली ऐं ॿियो इल्मु उहो कारज भरियो न हूंदो ऐं कमु भरियो न हूंदो। तंहिंजे करे मां इल्मी अदबी हिकिड़ियूं एक्टिविटीज़ बि नाले सेंटर में करणु चाहियां थो ऐं उन खां अलावा जेकी ग़लति प्रैक्टिसिस जेके असांजे नए नसुल खे ॿोड़ियुनि थियूं उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो अलम खणी निकिरण जी हिकिड़ी प्रोग्राम बि जोड़ियो आहे, जंहिंमां सभ खां पहिरीं जेका ख़राबी मूंखे नज़र आई आहे उहा इम्तिहाननि में कापीअ जो जेको रुझान आहे, चीटिंग जो जेको रुझान आहे, जेको असांजे नए नसुल खे उॾईअ वांगुरु खाए थो पियो, उन जे ख़िलाफ़ु असां नॉलेज सेंटर जे प्लेटफॉर्म तां हिकिड़ी कैंपेन हलाइणु चाहियूं था ऐं उन कैंपेन में ऐं उन खां अलावा ॿियूं जेके इल्मी अदबी असां जेके एक्टिविटीज़ कंदासीं नॉलेज सेंटर में, उन्हनि में तव्हांजो साथ खपे, तव्हांजे सहाफ़ी दोस्तनि जो, प्रेस क्लब जो ऐं ॿिया जेके दानिश्वर ऐं शऊर रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जो, छो त उन्हनि जे सहकार खां अलावा असां नॉलेज सेंटर ऐं मां कुझु बि नथा करे सघूं।
साईं चयो त वेलकम, तोड़े जो तूं अणॾिठल माण्हू आहीं, तूं पंहिंजो तारफ़ करायो आहे, पर जेका तूं ॻाल्हि कई आहे उहा ॾाढी वज़न वारी आहे ऐं हर लिहाज़ सां मुंहिंजो ऐं पूरे प्रेस क्लब जो ऐं सॼे सहाफ़ी दोस्तनि जो तोसां सहकार रहंदो। ऐं पोइ साईं सां ॾाढी भरपूर कचहरी बि थी। उन कचहरीअ मां मूंखे ख़बर पई त साईं केतिरो खरो माण्हू आहे ऐं केतिरो सिधो माण्हू आहे, हीउ चङे कम करण में कंहिं बि हद ताईं वञी सघे थो। मां चयोमांसि असांजी फलाणी तारीख़ ते असां कैंपेन हिकिड़ो सेमिनार था कयूं चीटिंग जे ख़िलाफ़ु, जेका इम्तिहान में कापीअ जो रुझान आहे उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी असां कैंपेन था हलायूं, सेमिनार था कयूं, जंहिंमें लाड़काणे जा जेके हेड आहिनि तालीमी इदारनि जा उन्हनि खे बि सॾायो आहे, शागिर्दनि खे बि सॾायो आहे, पेरेंट्स खे बि सॾायो आहे। तव्हां रुॻो हिकिड़ो कमु कयो त जॾहिं असांजो जे प्रोग्राम थिए त हिकिड़ो त उनखे कवरेज तव्हां ॾिजो, ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां जंहिं अख़बार सां लाॻापियल आहियो उन अख़बार खे तव्हां चओ त उहो एडिटोरियल छपे चीटिंग जे ख़िलाफ़ु, नॉलेज सेंटर जे हक़ में न या नॉलेज सेंटर जे लाइ न, पर इम्तिहान में जेको कापीअ जो रुझान आहे उन जे ख़िलाफ़ु। साईं जो बाबा तूं ॻाल्हि ॿुध, सिंधी एडिटर्स जी हिकिड़ी तंज़ीम आहे जंहिंखे हुनजो अंग्रेज़ी में एक्रोनम ठहे थो स्नैक, ऐं हुनजो सॼो जेको नालो वञी बीहे थो उहो आहे सिंधी न्यूज़ पेपर्स एडिटर्स काउंसिल। उनखे गॾाए हिकु हिकु लफ़्ज़ जो अंग्रेज़ीअ जो हिकु हिकु लफ़्ज़ जॾहिं मिलाए वरी उन मां जॾहिं नालो था ठाहियूं उनखे एक्रोनम चइबो आहे। उन एक्रोनम जेको आहे उहो स्नैक जो जेको चेयरमैन आहे उहो आहे फ़क़ीर मोहम्मद लाशारी। उन फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ जी एड्रेस वठि, तूं वञी हिकिड़ो ख़तु लिखेसि, सिफ़ारिश जी ज़रूरत ई कोन्हे, न मां सिफ़ारिश कंदोमांसि न को ॿियो, तूं रुॻो हिकिड़ो ख़तु लिखेसि ऐं पंहिंजो प्रोग्राम ॿुधाए त तोखे लाड़काणे में छा करिणो आहे। मां हिकिड़ो ख़तु लिखियो सिंधीअ में ऐं फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ खे उहो मां पोस्ट करे छॾियो, टपाल में वञी विधो। उन वक़्तु TCS जो बि एतिरी तरक़ी नई वरी मुंहिंजा एतिरा वसाइल हुया जो जेकॾहिं TCS हुजे हा त मां उहो TCS जो लिफ़ाफ़े जो ख़र्चु करे सघां। लिफ़ाफ़ो पोस्ट ऑफिस में विधो, पक बि न ई त उहो ख़त उते पहुचंदो या न पहुचंदो। जंहिं ॾींहुं मुंहिंजे नॉलेज सेंटर में चीटिंग जे ख़िलाफ़ु सेमिनार थियो उन ॾींहुं जेका मूं वञी अख़बार वरिती उनजो एडिटोरियल उहो चीटिंग जे ख़िलाफ़ु हुओ ऐं नॉलेज सेंटर जे हवाले सां हुयो, गॾियल एडिटोरियल। काविश खां वठी जेकियूं बि सिंधी अख़बारूं मौजूदु हुयूं उन्हनि सभिनी में इहो क्रेडिट हिदायत मंगी ऐं हिदायत मंगीअ जो जेको प्रोग्राम, हिदायत मंगीअ जी जेका जदोजहद, हिदायत मंगीअ जी जेका हिन सिंध धरती सां मोहबत ऐं इल्म सां मोहबत ऐं सिंध धरती जे नए नसुल खे अॻिते आणण जो जेको हुनजो प्रोग्राम हुयो उहो हुयो। इन जे करे हुन में हिकिड़ी तलख़ी बि मौजूदु हूंदी हुई ऐं कमु करण वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि सां सहकारी बि थी बीहंदो हुयो। 7 साल हुनजे मरी वञण ताईं मुंहिंजो हुन सां तालुक़ु रहियो, 7 साल 92 खां वठी 1999 ताईं। मां बि हुनजो दोस्त हूंदुसि। ॿियो असांजो तमामु प्यारो दोस्त जेको अंग्रेज़ी सहाफ़त जो तमामु वॾो नालो डॉक्टर मौला बख्श कलोड़ो, उहो बि हुनजो गौरव दोस्त हूंदो। असां टिनी जूं अक्सर करे कचहरियूं ऐं मुलाक़ातूं नॉलेज सेंटर में बि थींदियूं। ऐं ॿियो डॉक्टर मौला बख्श कलोड़ो उन ज़माने में हिलाल अहमद जी इस्पताल हूंदी वलीदनि में, उन जी उते उन में डॉक्टर हूंदो, उते असां वञी सुबुह जो वञी वेहंदा हुआसीं। साईं हिदायत मंगी साहिबु ईंदो, मां बि वेंदो हुउसि, उते बि असांजूं तमामु वॾियूं कचहरियूं थींदियूं हुयूं। त हिदायत मंगीअ सां रही करे उन जी संगत में मां हुन खां उमिरि में बि नंढो हुउसि, इल्म में बि नंढो हुयुसि। हुन जी कचहरियुनि मां काफ़ी लर्निंग थी ऐं उन खां पोइ उहे ॻाल्हियूं काफ़ी मां नॉलेज सेंटर में बि आंदियूं। जंहिं मिसाल असांजो सिंधी अख़बार जो, उर्दू अख़बार जो उन वक़्तु लगारी साहिबु एडिटर हूंदो, तमामु उहो बि खरे क़िस्म जो माण्हू। उन जी असां हिकिड़ी नॉलेज सेंटर में लेक्चर करायोसीं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाइरीअ ते लेक्चर करायासीं, किताबनि जी महूरतूं करायूंसीं नॉलेज सेंटर में सिंधी किताबनि जूं। हिदायत मंगी साहिबु जॾहिं फ़ारिग़ हूंदो त उहो हुन में लाज़मी तौर ते ईंदो हुयो। जेतिरे क़दुरु संदसि किताब जो तालुक़ु आहे, जेको मौजूदा किताब जेके असांखे पढ़ण जे लाइ मिलियो आहे, किताब में लिखियलु आहे त उहो रेडियो पाकिस्तान में स्क्रिप्ट हुन जूं लिखियलु हुयूं। मां पर्सनली इहा ॻाल्हि सम्झां थो त उन ज़माने में रेडियो पाकिस्तान जे
इन हिकिड़े तशख़ुस ठाहिण में लाड़काणो रेडियो पाकिस्तान में हिदायत मंगीअ जो बि इल्मी ऐं अदबी हवाले सां तमामु वॾो किरदारु रहियो आहे। नओं रेडियो पाकिस्तान हिते ठहियो हो, असां बि हुते हुयासीं। हुननि खे इल्मी अदबी माण्हुनि जी तलाश हुई। हिदायत मंगीअ जहिड़ो माण्हू उहो जॾहिं उते वञी प्रोग्राम करणु शुरू कयो त उनजो हिकिड़ो ख़ासि इल्मी हिकिड़ो तशख़ुस रेडियो पाकिस्तान जो ठहणु लॻो, जो रेडियो पाकिस्तान रुॻो आम माण्हू ई उहो पोइ न पियो ॿुधे, पर जेको इल्मी अदबी जंहिंखे शौक़ु हुयो ऐं उहो लर्न करणु चाहे पियो त उहो ख़ासि तौर ते हिदायत मंगीअ जा प्रोग्राम हुन जा इल्मी अदबी बि तजिज़िया ईंदा हुया, समाजी बि तजिज़िया ईंदा। बुनियादी तौर ते हिकिड़ो साफ़ी माण्हू ऐं शोभे ज्ञान चंदाणी जी सोबत में रहण जे करे ऐं उनजो पंहिंजो जेको अंदर जो जेको उजरो अंदरु हुयो ऐं लर्निंग जे लाइ हुनजी, त हू सियासी समाजी इदराक रखंदड़ माण्हू, अदबी इदराक रखंदड़ माण्हू हुयो। उहो ई सबबु आहे जो हुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाइरीअ ते जॾहिं लिखणु शुरू कयो, तव्हां ॾिसो हिक खां वधीक मुक़ररु हिते इहो चई विया आहिनि त हिदायत मंगी जो वधि में वधि इहो ज़ोर रहियो आहे त तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ॻोल्हियो, हू वाज़ ही। जॾहिं असां माण्हूअ खे ॻोल्हण में कामयाबु वेंदासीं तॾहिं त असां हुनजी इल्मी अदबी ऐं समाजी स्टैंडिंग जेका सोसाइटीअ में आहे तॾहिं असां उहा डिटरमाइन करे सघंदासीं, तॾहिं असां माण्हूअ खे सुञाणे सघंदासीं ऐं पोइ असां उन माण्हूअ सां उअं ई डील कंदासीं। जॾहिं असां इहो डिटरमाइन करे वञूं था, तयन करे वञूं था त हीउ माण्हू हीअं आहे, त पोइ असांजो रवैयो, असांजी डीलिंग, असांजो तालुक़ु जेको असां हुन सां तालुक़ु जोड़ींदासीं उहो उन नमूने जो ऐं उन तौर तरीक़े जो हूंदो, जंहिंजे करे हिदायत मंगीअ जो इहो ज़ोर आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे संदसि शाइरीअ में तव्हां ॻोल्हियो त हू वाज़ ही, हू केरु हुयो, रुॻो तशरीह करण जी ॻाल्हि न आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ खे बैत रखी हुनजी असां तशरीह कयूं, जंहिंमां हिदायतूं वेही ॻोल्हियूं, जंहिंमां डायरेक्शन्स वेही ॻोल्हियूं, रुॻो इहा ॻाल्हि न आहे। पर हुन उहो माण्हू कहिड़ो ऐं उहो छा पियो करणु चाहे, हिन किताब पढ़ण खां पोइ इहा ख़बर पए थी त हू तमामु, जीअं मिसाल आदिल अब्बासी हिते चई वियो त जेकॾहिं सिंध जी तारीख़ में या सिंध खां ॿ ॻाल्हियूं असां खसे वठूं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं मोहन जो दड़ो, माना माॻ ऐं शख़्सियतूं खसे वठूं त बाक़ी असां वटि छा रहियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ख़ुदि वॾी शख़्सियत जो मालिक हुयो ऐं हुननि शख़्सियतूं बि ॻोल्हे ॾिनियूं असांखे, किरदार ॻोल्हे ॾिना। मिसाल मारूईअ जे रूप में असांखे किरदारु ॻोल्हे ॾिनो, ससूईअ जे रूप में असांखे किरदारु ॻोल्हे ॾिनो, ऐं अहिड़े नमूने ॿियूं जेके हुन जूं सूरमियूं ऐं उन खां अलावा तारीख़ जा जेके ॿिया किरदार जेके आहिनि, शख़्सियतूं आहिनि, उहे ॻोल्हे ॾिनियूं ऐं उन सां गॾोगॾु हुन माॻ मकान बि ॻोल्हे ॾिना। मोने जे दड़े खे मिसाल फॉर एग्ज़ाम्पल छॾे करे जेकॾहिं असां सिंध जी तारीख़ जे वर्कनि खे उथलायूं ऐं माॻ मकान ॻोल्हियूं त असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी खणणी पवंदी। 250-300 साल अॻु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन ज़माने में ऐं उन ज़माने खां अॻु जा किसा, उन ज़माने खां अॻु जा माॻ मकान जेके हुन जा ॿुधल हुया, जेसिताईं पाण वञी पहुची सघियो उन्हनि जो ज़िक्र हुन पंहिंजी शाइरीअ में करे ऐं उहो वरी नए नसुल ॾांहुं मुंतक़िल कयो। त आदिल अब्बासी जी ॻाल्हि इन हवाले सां बि अहमियत रखे थी त जेकॾहिं असां शख़्सियतूं ऐं माॻ मकान सिंध जी तारीख़ मां कढी वठूं त बाक़ी सिंध जी तारीख़ में छा बचो। त हिकिड़ी त शनाख़त, सुञाणप, आइडेंटिफिकेशन जेका हिदायत मंगी असांखे करणु चाही शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी, हिन जी उहा आइडेंटिफिकेशन हुई। पहिरियां त लतीफ़ खे सुञाणो, रुॻो किताबनि शेरनि जी तशरीह करे ईअं त अलाए केतिरनि माण्हुनि कई आहे, ईअं त अलाए केतिरा भिटाईअ जा शेर मशहूरु बि थी चुका आहिनि जेके असां पढ़ूं बि था ऐं ॿिया बि माण्हू पढ़नि था पिया। पर पहिरियां उन माण्हू जी स्टैंडिंग जेका आहे सोसाइटीअ में, उहा असां जॾहिं सुञाणे वठंदासीं तॾहिं असां हुनजी तकलीद कंदासीं, तॾहिं असां हुनजे पोइ लॻी में आणींदासीं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जे तारीख़ जा लिकियल राज़ अनर्थ करण वारो माण्हू आहे। हिकिड़ो मुहक़िक़ उहो छा ॻोल्हणु चाहींदो आहे, डिस्कवरी थींदी आहे न। मिसाल डिस्कवर, साइंसदान छा कंदा आहिनि, शयूं त सभु मौजूदु आहिनि। मिसाल जेके
शयूं सभु मौजूदु आहिनि इन एनवायरमेंट में, सोसाइटी में। साइंसदान हुनखे ॻोल्हे ऐं डिस्कवर कंदो आहे, तॾहिं त असां हुनखे रिसर्च था चऊं। त साइंसदान जेका ॻाल्हि करे वियो आहे उहा आख़िरी थोरी आहे, वरी उन ते वरी ॿियो माण्हू अचे हुनखे डिस्कवर कंदो त हिन खां ही पासा रहिजी विया, अञा ही शयूं हुन जूं आहिनि, माना शयूं मौजूदु आहिनि। डिस्कवर, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, ही हैज़ डन ग्रेट डिस्कवरी, हू डिस्कवरर हुयो, डिस्कवर शयुनि खे कयो आहे न। मिसाल, उन ज़माने जूं जंगियुनि में इस्तेमालु थींदड़ सामान, तलवारूं, ॿिया औज़ार, उन ज़माने में बि जंगियूं हुयूं। मिसाल, शाह इनायत शहीद जे दौर वारी जंग, उन खां अलावा ॿियूं जंगियूं जेके हिते सिंध में लॻियूं या भरपासे में जेके जंगियूं लॻनि पियूं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई डिस्कवर कयो आहे त सिंध उन ज़माने में बि, मतिलबु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे ज़माने में, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे ज़माने खां अॻु में बि हिकिड़ी सनअती इलाइक़ो बि हो, एग्रीकल्चरल इलाइक़े खां सवाइ, उहो असांखे हिदायत मंगीअ इहो ॿुधायो आहे हिन पंहिंजे किताब में। लोह ते, लोहारनि ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी केतिरी शाइरी मिले थी, ऐं अहिड़ा शेर हुन पंहिंजे किताब में ॾेई करे इहो साबित कयो आहे त सिंध में इहा बि हिकिड़ी लोह जी तमामु वॾी सनअत हूंदी हुई उन ज़माने में। उन खां पोइ प्रेस ऐं किताबनि जे छपाईअ वारे हवाले सां, उन मां बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे शाइरीअ जे हवाले सां, माना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वॉज़ डिस्कवरर, हुन डिस्कवर करे असांखे ॿुधायो त उन ज़माने में बि इल्मु अदब जो कमु उहो रुॻो महफ़िलुनि में बरज़बान न थींदो हुयो, पर उहे बि छपाईअ जा उन जा ज़रिया मौजूदु हूंदा। पोइ उन ज़माने में जंहिं तौर तरीक़े जा ज़रिया रुॻो उन ज़माने जे सिंध में न, पर उन ज़माने जा जेके ॿिया मुल्क आहिनि, मिसाल असां यूरोप में वञी ॾिसूं, उन ज़माने में यूरोप में बि छपाईअ जा उहे अहिड़ा जदीद तौर तरीक़ा मौजूदु न हुआ जेके हाणे तौर तरीक़ा मौजूदु आहिनि। त उन ज़माने में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे ज़माने में ऐं शाह लतीफ़ भिटाई जे ज़माने खां कुझु वक़्तु अॻु बि सही नमूने सां उहे शयुनि खे रिकॉर्ड करण जो ऐं किताबी सूरत में आणण जो, किताबत जो हिकिड़ो ख़ासि उहो सिलसिलो मौजूदु हूंदो हो, ऐं अहिड़ा शेर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में मौजूदु आहिनि। उन्हनि मां ई ख़बर पए थी इन ॻाल्हि ते, इन मौज़ूअ ते। मिसाल, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर में इशाअती इदारा या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर खां अॻु जा इशाअती इदारा, इन ते जेकॾहिं असांखे को रिसर्च पेपर कंहिं मुहक़क़ तहक़ीक़ न कई हुजे, नसर जी सूरत में असांखे जेकॾहिं न मिलियो हुजे, त असां शाह लतीफ़ भिटाई जे शाइरीअ में इहा हक़ीक़त ॻोल्हे करे असां ॿुधाए सघूं था त बाबा उन ज़माने में इशाअती इदारा मौजूदु आहे। हाणे अॼु जे मुहक़क़ खे ज़रूरु इहो करिणो पवंदो त इहो ॻोल्हे हथु करे उन्हनि जा नाला, उहे इदारा कहिड़ी जॻह ते आहे, किथे आहे, उन्हनि जो तौर तरीक़ो कीअं हुयो, उहे किताब जेके लिखिया वेंदा उहो कीअं पोइ महफ़ूज़ थींदा ऐं केरु कराईंदो, उन जा सोर्सिस कहिड़ा हूंदा, इहो वरी हिकिड़ो ॿियो मौज़ू अॼु जो मुहक़क़ खणी ऐं उहो लिखी सघे थो। साॻे नमूने माना इहो डिस्कवर कंदो वियो आहे, हिदायत मंगी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे, तॾहिं त न पंहिंजे किताब में उन लिखियो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे सम्झण जो तरीक़ो इहो न आहे त हुतां शेर पढ़ियो, हुतां शेर पढ़ियो, हू सुर पढ़ियो, हू सुर पढ़ियो, उनखे तव्हां तरतीब वार पढ़ो। थोरो जो ही स्क्रिप्ट हुयूं रेडियो पाकिस्तान जे लाइ, पर उनखे उन ई तरतीब सां उन लिखणु शुरू कयो, उन ई तरतीब सां पढ़णु शुरू कयो जंहिं तरतीब सां उहे सुर मौजूदु आहे। कल्याण, यमन कल्याण, उन खां पोइ जेके 5 सुर ससुई पुनूअ जे हवाले सां, उन खां पोइ जेके ॿिया सुर लला चेनेसर, उन खां पोइ जेके ईंदा विया आहिनि, उन हिसाब सां त ईअं डिस्कवर कंदो वियो। डिस्कवर करे ही वॉज़ ट्राइंग टू फाइंड आउट दी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, हू वॉज़ ही, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हुयो केरु, इहो उहो डिटरमाइन करे असांजे नए नसुल खे ॿुधाइण जी कोशिशि करे रहियो हो हिदायत मंगी। ऐं उन खां पोइ वणजारनि जे हवाले सां मिसाल ॿी बि ॻाल्हि उन लिखी आहे त उन ज़माने में सिंध बि शिपमेंट ख़ासि तौर ते शिप जेके आहिनि, पाणी जा जहाज़ रानी, छो त वण जो वापारु त सॼो रूट्स जेके आहे वाटर रूट्स हूंदा उन ज़माने में, ऐं ज़ाहिर आहे सॼी सिविलाइज़ेशन जेका बि आहे सॼी दुनिया जी उहा हुअई सॼी सिविलाइज़ेशन जेका आहे उहो जिते बि पाणी आहे, पाणीअ जे किनारनि सां, दरियाहनि जे किनारनि सां थी आहे। बहरहाल हीउ जेको किताबु थोरो जो नंढो किताबु आहे, मां हिनखे पढ़ियो आहे, तक़रीबन 150 खनि पेज मां हिन जा पढ़िया आहिनि, ऐं मूंखे हिन एॾो उत्साह ॾिनो हिन किताब, ऐं अॼु जे रिसर्चर जे लाइ एॾा त नवां दग शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे हिकिड़े डिफरेंट तरीक़े सां पढ़ी ऐं डिस्कवर करण जो एॾो त नओं दग हिदायत मंगी
ॾिनो आहे जो माण्हू रियली हैरान थो थिए। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई प्रूव कयो आहे, मिसाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पढ़ियल न, हुन प्रूव कयो आहे त घटि में घटि 16 साल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पढ़ियो आहे, वियो आहे 21 सालनि जी उमिरि में। मिसाल हुन जा जेके शेयर मिलनि था, ज़ाहिर आहे उमिरि जे हिसाब सां जॾहिं माण्हूअ जी ज़हनी पुख़्तगी थिए थी, माण्हूअ जो इल्मी इदराक वधे थो, तजुर्बो ऐं मुशाहिदो वधे थो, त उहा पुख़्तगी बि अचे थी। त उमिरि जे हिसाब सां हुन जा जेके शेयर आहिनि उन्हनि जा बि केतिरा ई मिसाल ॾिना अथई। इहो चयो, ऐं उन खां अलावा इहो हिन किताब में प्रूव करण जी कोशिशि कई थी त शाह अब्दुल लतीफ़ उन ज़माने में जेका बि ट्रेडिशनल सिस्टम एजुकेशन जो हो, छो त जदीद तालीम त अंग्रेज़नि जे ज़माने में, हिन खां पहिरियां जेका सॼी सिंध में जेका तालीम जो सिस्टम हुयो, सवाइ यूरोप जे बि इंग्लैंड में, बाक़ी त ॿियो सॼो ट्रेडिशनल, इवन यूरोप में बि जेका तालीम जो सिस्टम हो, जेके असांखे यूनिवर्सिटियूं मिलनि थियूं यूरोप में बि, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी या ॿियूं जेके यूनिवर्सिटियूं, उहे बि ट्रेडिशनल कमु जेको आहे सो जदीद ऐं मॉडर्न सिस्टम हो, जंहिंमें हू जदीद इल्म बि पढ़ाईंदा, हुन सां गॾोगॾु मज़हबी तालीम बि। इन्हनि ई जेके असांखे वॾियूं यूनिवर्सिटियूं मिलनि थियूं, ऑक्सफोर्ड, कैम्ब्रिज ऐं ॿियूं जेके यूनिवर्सिटियूं, ॿिनि यूनिवर्सिटियुनि जा मां नाला इन करे थो खणा त इहे 2 यूनिवर्सिटियूं उहे नुमाया ऐं अक्सर करे हवाले तौर ते इहे पेश थींदियूं आहिनि। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मुनज़म नमूने सां 16 सालनि जी उमिरि ताईं उन्हनि उहा तालीम हासिलु कई आहे। ऐं उन ज़माने में तालीम जो जेको तौरु तरीक़ो हुजे, मिसाल अॼु बि थींदो आहे, असां वटि एजुकेशनल ट्रिप्स थींदियूं आहिनि तालीमी इदारे जूं, उहे एजुकेशन जे लाइ लाज़मी को करिकुलर एक्टिविटीज़ में उहे शामिलु थींदियूं आहिनि। हम निसाबी, गैर निसाबी बि न, हम निसाबी जेके सरगर्मियूं आहिनि उहे थींदियूं हुयूं। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उहे हम निसाबी सरगर्मियूं, उहे ट्रेडिशनल, माना पंहिंजे मदरसे मां, पंहिंजे तालीमी इदारे मां निकिरी वरी ॿिए तालीमी इदारे जे शागिर्दनि सां बि मिलियो आहे, उन्हनि जे उस्तादनि सां बि उन जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि, ऐं उन्हनि जा तौर तरीक़ा, उन्हनि जो इल्मु जेको आहे उहो बि शाह अब्दुल लतीफ़। मक़सदु इहो आहे त हिन किताब ते जेतिरो ॻाल्हाइजे, हिन किताब जे हिकु हिकु चैप्टर, हिकु हिकु सिट ते माण्हू जेतिरो बि ॻाल्हाए उहो थोरो आहे। मां पंहिंजी तक़रीर लंबी थी थींदी, मां चाहींदुसि त तमामु वॾो पारखू वेठो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो, साईं जोयो साहब ऐं ॿिया दोस्त बि वेठा आहिनि, इन्हनि खे ॿुधूं। मां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे सिंधी अदबी संगत ऐं अॼु जेकॾहिं अयूब गाद बि जेकॾहिं हिते गुफ़्तगू करे हा ऐं असां सां गॾु वेहे हा, त मां सम्झां थो त इहा सफ़ा मुनासिबु ॻाल्हि थिए हा। जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते अयूब गाद कमु कयो आहे, उहो बि हक़ीक़त में साराहण जोॻो आहे, ऐं मां साईं खे दाद ॾियां थो। असां त अञा पढ़ंदड़नि में शामिलु आहियूं। अवां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।